जय झूलेलाल। सिंधी संगत पारां थी रही आहे नर्सरी राइम कॉम्पिटिशन, जंहिंजी लास्ट डेट आहे 15 अक्टूबर 2018। ही कॉम्पिटिशन ॿार जेके 3 सालनि खां 8 सालनि ताईं आहिनि उन्हनि जे लाइ ऑर्गेनाइज़ थी रही आहे। माइटनि खे गुज़ारिश आहे कि ॿारनि खे सेखारे ऐं ॿारनि खे हिमथायो ही चेटाभेटी ते पार्ट खणण जे लाइ। ही ॿारनि जे लाइ ऑर्गेनाइज़ करे रहिया आहिनि सिंधी संगत का पारां। ॾाढी सुठी कॉम्पिटिशन आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिन कॉम्पिटिशन जॾहिं ॿार फिनिश कनि, जॾहिं सिखनि त तईं प्लीज़ माइट या टीचर रिकॉर्ड करे इन्हनि खे मोकिलियो sindhisangat@gmail.com ते। अगरि तव्हांखे वधीक क्वेश्चन्स हुजनि त तव्हां प्लीज़ मूंखे फ़ोन ते कॉन्टेक्ट करे था सघो। मुंहिंजो नालो आहे हनीशा अलवानी, मां रहंदी आहियां सेंट मार्टिन में। मुंहिंजो नंबर आहे 1721-520-1729। ॿार जेके सुठा उच्चारण ॾियनि उन्हनि खे वधीक पॉइंट मिलंदा। त प्लीज़ माइटनि खे गुज़ारिश आहे थोरो टाइम खणी पंहिंजे ॿारनि खे सेखारियो। असांजी सिंधी ॿोली प्यारी ॿोली असांखे ईअं ई वधाइणी आहे। जय झूलेलाल।